जुडो में एसटीपी तरफा मेन मिठी मीरपुर खास रोड ब्लॉक करे धरणो मरकजी सिरते कादिर भमरो सजाद कुंभर अमीन जी अगवाणी में एसटीपी अगवाणन कारकुनन जुडो टाउन कमेटी वट मेन मिठी मीरपुर खास रोड ब्लॉक करे धरणो हई सख्त एहतजाज करे नवाबशाह पुलिस खिलाफ नारेबाजी कई। इन मौके ते अगवाणन चयो त एसटीपी अगवाण निसार किरियो जे भाग नवाबशाह पुलिस हाफ फिराई कयो जंहिं बाद पुलिस खिलाफ एहतजाज कंदड़ एसटीपी जे कारकुनन ते नवाबशाह पुलिस लाठी चार्ज करे सख्त तशद्दुद जो निशानो बनायो आहे जेको नाक़ाबिले बर्दाश्त ऐं मज़म्मत जोॻो अमल आहे। एसएसपी नवाबशाह पुरअमन एहतजाज कंदड़नि मथां तशद्दुद करे ज़ुल्म कयो आहे। हुननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी एसएसपी नवाबशाह खे हटाए वञे ऐं मुतासिरनि सां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।